बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत मेहरबान बाजारो आहे। अलिफ लाम मीम रा तिल्क आयातुल किताब वल्लज़ी उन्ज़िल इलैक मिन रब्बिकल हक़्क़ु वलाकिन्न अक्सरन नासि ला युमिनून। अलिफ लाम मीम रा हीअ क़ुरान करीम जूं आयतूं आहिनि ऐं जेको तव्हां ॾांहुं तव्हांजे रब जे तरफ़ां नाज़िल कयो वियो आहे सो सभई हक़ आहे ऐं पर अक्सर माण्हू ईमान नथा आणनि। अल्लाहु अल्लज़ी रफ़अ अस्समावाति बिग़ैरि अमदिन तरौनहा थुम्मा इस्तवा अलल अर्श वसख्खर अश-शम्स वल क़मर कुल्लुन यजरी लिअजलिन मुसम्मा युदब्बिरु अल-अम्र युफ़स्सिलु अल-आयाति लअल्लकुम बिलिक़ाइ रब्बिकुम तूक़िनून। अल्लाह ताला उहो ख़ालिक आहे जंहिं थंबनि खां बग़ैर आसमान खे बुलंद कयो जंहिंखे तव्हां ॾिसो पिया। उन खां पोइ अर्श अज़ीम ते रौनक अफ़रोज़ थियो जीअं कि संदसि शान वटां आहे ऐं सिज ऐं चंड खे मुसख़र यानी ताबेदार कयो हर हिकु पंहिंजे मुक़रर वक़्त ताईं हली रहिया आहिनि। उहो ई हर अमर जी तदबीर फरमाए थो ऐं पंहिंजूं निशानियूं वाज़े करे थो इन लाइ तव्हां खे क़यामत जो यकीन थिए। वहुव अल्लज़ी मद्दल अर्ज़ वजअल फ़ीहा रवासिय वअन्हारा वमिन कुल्लि الثمرات جعل فيها زوجين اثنين يغشي الليل النهار إن في ذلك لآيات لقوم يتفكرون। ऐं उहो ई अल्लाह आहे जे ज़मीन खे पखेड़ियो ऐं उन में मज़बूत जबल ऐं नहर पैदा कयूं ऐं सभिनी मेवनि मां ॿ क़िस्म पैदा कया ऐं राति सां ॾींहं खे लिकाए थो। बेशक इन ई में उन क़ौम लाइ निशानियूं आहिनि जेके सोच रखनि था। वफ़िल अर्ज़ि क़ितअुन मुतजाविरातुन वजन्नातुन मिन अअनाबिन वज़र्उन वनख़ीलुन सिनवानुन वग़ैरु सिनवान युस्क़ा बिमाइन वाहिद ونفضل بعضها على بعض في الأكل إن في ذلك لآيات لقوم يعقلون। ऐं ज़मीन में मुख़्तलिफ़ टुकड़ा यानी भला ऐं ढिला आहिनि जेके हिक ॿिए खे क़रीब आहिनि ऐं अंगूरनि जा बाग़ ऐं ज़रात आहे ऐं खजूं आहिनि जिन मां किन खजनि में घणा गुहा थियनि था ऐं किन में फ़क़ति हिकु गुहो थिए थो। सभिनी खे हिकिड़ो ई पाणी ॾिनो वञे थो ऐं असां ज़ाइक़े में किन मेवनि खे किन खां भलो कयो आहे। बेशक इन ई में उन क़ौम लाइ निशानियूं आहिनि जेके अक़ुल रखनि था। وإن تعجب فعجب قولهم أإذا كنا ترابا أإنا لفي خلق جديد أولئك الذين كفروا بربهم وأولئك الأغلال في أعناقهم وأولئك أصحاب النار هم فيها خالدون। ऐं जेकॾहिं तूं यानी ए ॿुधंदड़ इन ई ते अजब करीं थो त पोइ अजीब ॻाल्हि उन्हनि जी ही आहे त छा जॾहिं असीं मिटी थींदासीं त पोइ दोबारा पैदा थींदासीं। इहे उहे माण्हू आहिनि जिन पंहिंजे रब सां कुफ़्र कयो ऐं इहे उहे आहिनि जिन जे कंधनि में तौक़ हूंदा ऐं इहे दोज़खी आहिनि ऐं इहे दोज़ख में हमेशह हूंदा। ويستعجلونك بالسيئة قبل الحسنة وقد خلت من قبلهم المثلات وإن ربك لذو مغفرة للناس على ظلمهم وإن ربك لشديد العقاب۔
ऐं इहे यानी मके जा काफ़र नेकीअ खां अॻे अज़ाब तलब कनि था ऐं तहक़ीक़ इन्हनि खां अॻु अज़ाब अचण जा मिसाल गुज़री चुका आहिनि ऐं बेशक तव्हांजो रब माण्हुनि खे ज़ुल्म जे बावजूद बि मोहलत ॾिए थो ऐं बेशक तव्हांजो रब सख़्त अज़ाब कंदड़ आहे ويقول الذين كفروا لولا أنزل عليه آية من ربه إنما أنت منذر ولكل قوم هاد ऐं काफ़र चवनि था उन्हनि जे मथां रब जे तरफ़ां छो नथी का आयत नाज़िल थिए तव्हां त ॾेॼारींदड़ आहियो ऐं हर क़ौम लाइ हादी यानी पैगंबर आहे الله يعلم ما تحمل كل أنثى وما تغيض الأرحام وما تزداد وكل شيء عنده بمقدار अल्लाह ताला खे मालूम आहे जेको हर मोनस जे पेट में आहे ऐं जेको पेट में घटिजे थो ऐं जेको ज़्यादा थिए थो ऐं हर शइ अल्लाह वटि अंदाज़े सां आहे عالم الغيب والشهادة الكبير المتعال ग़ैब ऐं हाज़िर जो इल्म रखंदड़ वॾे शान वारो आहे سواء منكم من أسر القول ومن جهر به ومن هو مستخف بالليل وسارب بالنهار बराबर आहे तव्हां मां जेको आस्ते ॻाल्हाए थो ऐं जेको वॾे सर ॻाल्हाए थो ऐं जेको राति जो लिकाए कमु करे थो ऐं जेको ॾींहं जो हले थो मतिलबु त अल्लाह खे सभु मालूम आहे له معقبات من بين يديه ومن خلفه يحفظونه من أمر الله إن الله لا يغير ما بقوم حتى يغيروا ما بأنفسهم وإذا أراد الله بقوم سوءا فلا مرد له وما لهم من دونه من وال इंसान लाइ फ़रिश्ता मुक़रर थियल आहिनि जेके हुन जे अॻियां ऐं पोयां अल्लाह जे हुकुम सां संदसि हिफ़ाज़त कनि था बेशक अल्लाह ताला कंहिं क़ौम जी हालत तब्दील नथो करे एसि ताईं जो उहे पाण पंहिंजी हालत तब्दील नथा कनि ऐं जॾहिं अल्लाह कंहिं क़ौम ते अज़ाब जो इरादो कंदो आहे त पोइ हुनखे को बि दफ़ा न करे सघंदो आहे ऐं उन्हनि लाइ अल्लाह खां सवाइ को मददगार नाहे هو الذي يريكم البرق خوفا وطمعا وينشئ السحاب الثقال अल्लाह उहो आहे जेको तव्हांखे विझ ख़ौफ़ ऐं तमह सां ॾेखारे थो ऐं गरन गरन ककरनि खे हलाए थो ويسبح الرعد بحمده والملائكة من خيفته ويرسل الصواعق فيصيب بها من يشاء وهم يجادلون في الله وهو شديد المحال ऐं विझ अल्लाह जी तस्बीह ऐं तहमीद पढ़े थी ऐं मलाइक बि अल्लाह जे ख़ौफ़ खां तस्बीह पढ़नि था ऐं अल्लाह ताला विझ मोकिले थो पोइ जंहिं ते चाहे विझ केराए थो ऐं इहे काफ़र अल्लाह में इख़्तिलाफ़ कनि था ऐं अल्लाह सख़्त गिरफ़्त कंदड़ आहे له دعوة الحق والذين يدعون من دونه لا يستجيبون لهم بشيء إلا كباسط كفيه إلى الماء ليبلغ فاه وما هو ببالغه وما دعاء الكافرين إلا في ضلال अल्लाह जी इबादत हक़ आहे जेके माण्हू अल्लाह खां सवाइ बुतनि जी इबादत कनि था उहे बुत उन्हनि काफ़रनि खे को बि जवाबु नथा ॾियनि उनजो मिसाल हीअ आहे त डोल ऐं रस्सी खां सवाइ को माण्हू खूह ते बीही हथनि सां पाणी तलब करे थो त पाणी संदसि वात में पहुचे ऐं इहो पाणी संदसि वात में पहुची नथो सघे ऐं नाहे पूॼा काफ़रनि जी मगर गुमराही में ولله يسجد من في السماوات والأرض
طوعا وكرها وظلالهم بالغدو والآصال. ऐं अल्लाह ताला खे उहे शयूं सजदो कनि थियूं जेके आसमाननि ऐं ज़मीनुनि में आहिनि, ख़ुशीअ सां ऐं नाख़ुशीअ सां, ऐं उन्हनि जा साया बि सजदो कनि था सुबुह ऐं शाम. हीअ सजदे जी आयत आहे ऐं हिते सजदो करणु घुर्जे. قل من رب السماوات والأرض قل الله قل أفاتخذتم من دونه أولياء لا يملكون لأنفسهم نفعا ولا ضرا قل هل يستوي الأعمى والبصير أم هل تستوي الظلمات والنور أم جعلوا لله شركاء خلقوا كخلقه فتشابه الخلق عليهم قل الله خالق كل شيء وهو الواحد القهار. रसूल अरबी तव्हां पंहिंजी क़ौम खां पुछो त आसमान ऐं ज़मीन जो रब केरु आहे. जवाब में तव्हां फरमायो त हू अल्लाह आहे. रसूल अरबी तव्हां फरमायो छा पोइ तव्हां अल्लाह खां सवाइ बुतनि खे मददगार वठो था जेके पंहिंजे वजूद खे नफ़ो नुक़सान नथा पहुचाए सघनि. रसूल अरबी तव्हां फरमायो त छा नाबीन ऐं ॾिसंदड़ पाण में बराबरि थी सघनि था? छा ऊंदाई ऐं रोशनी बराबरि थी सघे थी? छा इन्हनि यानी काफ़रनि अल्लाह सां शरीक बनाया आहिनि? छा उन्हनि का शइ ठाही आहे अल्लाह जे तख़लीक़ जहिड़ी? पोइ उन्हनि खे उन्हनि जी तख़लीक़ ऐं अल्लाह जी तख़लीक़ जहिड़ी मालूम थी आहे. तव्हां फरमायो अल्लाह हर शइ जो ख़ालिक़ आहे ऐं उहो ई वाहिदुल क़हार आहे. أنزل من السماء ماء فسالت أودية بقدرها فاحتمل السيل زبدا رابيا ومما يوقدون عليه في النار ابتغاء حلية أو متاع زبد مثله كذلك يضرب الله الحق والباطل فأما الزبد فيذهب جفاء وأما ما ينفع الناس فيمكث في الأرض كذلك يضرب الله الأمثال للذين استجابوا لربهم الحسنى والذين لم يستجيبوا له لو أن لهم ما في الأرض جميعا ومثله معه لافتدوا به أولئك لهم سوء الحساب ومأواهم جهنم وبئس المهاد. अल्लाह ताला मींहं खे आसमान मां नाज़िल फरमायो, पोइ पंहिंजे अंदाज़े सां वादियुनि में पाणी वहायो, पोइ पाणी जे मथां उभरियल गिजी ज़ाहिर थी ऐं जंहिं मां बाहि ॿारनि था सोन खे उजाड़ण लाइ या ॿियनि सामाननि खे तयारु करण लाइ बि उन जहिड़ी गिजी ज़ाहिर थिए थी. अहिड़ी तरह अल्लाह ताला हक़ ऐं बातिल जो मिसाल बयानु फरमाए थो. पर पोइ गिजी उहा सुकी परे थिए थी ऐं पर उहा शइ जेका माण्हुनि खे नफ़ो ॾिए थी उहा बाक़ी रहे थी ज़मीन में. अहिड़ी तरह अल्लाह ताला मिसाल उन्हनि माण्हुनि लाइ बयानु फरमाए थो जेके पंहिंजे रब जो हुकुम तस्लीम कनि था उन्हनि लाइ बिश्त आहे ऐं जेके माण्हू अल्लाह जो हुकुम तस्लीम नथा कनि जेकॾहिं तहक़ीक़ इहो फिदियो ॾियनि हा ज़मीन में समूरियुनि शयुनि जेतिरो ऐं एतिरियूं ॿियूं शयूं तॾहिं बि अज़ाब बची नथा सघनि. इन्हनि लाइ सख़्तु हिसाब आहे ऐं इन्हनि जी जाइ जहन्नम आहे ऐं जहन्नम तमामु ख़राब बेठक आहे. أفمن يعلم أنما أنزل إليك من ربك الحق كمن هو أعمى إنما يتذكر أولو الألباب. छा पोइ उहो माण्हू जेको ॼाणे थो त क़ुर करीम तव्हांजे रब जे तरफ़ां नाज़िल कयो वियो आहे, छा पोइ उहो माण्हू उन जहिड़ो आहे जेको नाबीन हुजे? नसीहत फ़क़त अक़ुलमंद हासिल कनि था. الذين يوفون بعهد الله ولا ينقضون الميثاق. जेके माण्हू अल्लाह जे वाइदे खे पूरो कनि था ऐं उहे सचे वाइदे खे नथा टोड़ीनि. والذين يصلون ما أمر الله به أن يوصل ويخشون ربهم ويخافون سوء
سوء الحساب ऐं जंहिंखे अलाह मिलाइण जो हुकुम कयो आहे उनखे मिलाइनि था ऐं पंहिंजे रब खां डिॼनि था ऐं सख़्त हिसाब खां ख़ौफ़ कनि था। والذين صبروا ابتغاء وجه ربهم وأقاموا الصلاة وأنفقوا مما رزقناهم سرا وعلانية ويدرؤون بالحسنة السيئة أولئك لهم عقبى الدار ऐं जेके माण्हू रब जे रज़ामंद लाइ सब्र कनि था नमाज़ पढ़नि था ऐं जेकी कुझु असां उनखे ॾिनो आहे उन ई मां ज़ाहिर ऐं ॻुझ में ख़र्च कनि था ऐं बुराई खे नेकी सां मेटीनि था उन्हनि माण्हुनि लाइ आख़िरत जो घर आहे। جنات عدن يدخلونها ومن صلح من آبائهم وأزواجهم وذرياتهم والملائكة يدخلون عليهم من كل باب यानी बिश्ती बाग आहिनि जिन में उहे दाख़िल थींदा ऐं उहे माण्हू ऐं उन्हनि जे वॾनि मां ऐं घर वारनि मां ऐं औलाद मां उहे बिश्त में दाख़िल थींदा जेके सलाहियत वारा हूंदा ऐं हर दरवाज़े मां मलाइक उन्हनि वटि ईंदा। سلام عليكم بما صبرتم فنعم عقبى الدار मलाइक चवंदा तव्हां ते सलाम आहे तव्हांजे सब्र जे करे तव्हांखे आख़िरत जो बहितरीन घर मिलियो। والذين ينقضون عهد الله من بعد ميثاقه ويقطعون ما أمر الله به أن يوصل ويفسدون في الأرض أولئك لهم اللعنة ولهم سوء الدار ऐं जेके माण्हू पके वाइदे खां पोइ अलाह जे वाइदे खे तोड़नि था ऐं उन्ही खे कटनि था जंहिंजे मिलाइण जो अलाह हुकुम कयो आहे ऐं ज़मीन में फसाद कनि था उन्हनि ते लअनत आहे ऐं उन्हनि लाइ ख़राब घर आहे। الله يبسط الرزق لمن يشاء ويقدر وفرحوا بالحياة الدنيا وما الحياة الدنيا في الآخرة إلا متاع अलाह जंहिंजो चाहे रिज़्क़ वधाए थो ऐं घटाए थो ऐं उहे दुनिया जी हयातीअ मां ख़ुशि थियनि था ऐं दुनिया जी हयाती आख़िरत जे मुक़ाबले में नाहे मगर आरज़ी माल ऐं मता। ويقول الذين كفروا لولا أنزل عليه آية من ربه قل إن الله يضل من يشاء ويهدي إليه من أناب ऐं मके वारा काफ़िर चवनि था त पाण करीमनि ते अलाह जे तरफ़ां छो नथी का निशानी नाज़िल थिए। तव्हां फरमायो बेशक अलाह ताला जंहिंखे चाहे गुमराह करे थो ऐं हिदायत उनखे अता करे थो जेको अलाह ॾांहुं रुजू थिए थो। الذين آمنوا وتطمئن قلوبهم بذكر الله ألا بذكر الله تطمئن القلوب उहे माण्हू जिन ईमान आंदो ऐं संदन दिलियूं अलाह जे ज़िक्र सां मुतमइन थियूं ख़बरदार अलाह जे ज़िक्र सां मोमिननि जूं दिलियूं मुतमइन थियनि थियूं। الذين آمنوا وعملوا الصالحات طوبى لهم وحسن مآب उहे माण्हू जिन ईमान आंदो ऐं सुहिणा अमल कया उन्हनि लाइ फरहत आहे ऐं उन्हनि लाइ पछाड़ी सुहिणी आहे। كذلك أرسلناك في أمة قد خلت من قبلها لتتلو عليهم الذي أوحينا إليك وهم يكفرون بالرحمن قل هو ربي لا إله إلا هو عليه توكلت وإليه متاب अहिड़ी तरह असां तव्हांखे हिन उम्मत में मोकिलियो आहे जंहिंखां अॻु उम्मतूं गुज़री चुकियूं आहिनि इन लाइ तव्हां उन्हनि खे क़ुर करीम पढ़ी ॿुधायो हालांकि इहे अलाह जो इनकार कनि था। रसूल अरबी तव्हां फरमायो अलाह मुंहिंजो रब आहे उन खां सवाइ को महबूब नाहे मूं अलाह ते तवकल कई आहे
ऐं अल्लाह ॾांहुं मुंहिंजो रुजू थियणु आहे. ولو أن قرآنا سيرت به الجبال أو قطعت به الأرض أو كلم به الموتى بل لله الأمر جميعا أفلم ييأس الذين آمنوا أن لو يشاء الله لهدى الناس جميعا ولا يزال الذين كفروا تصيبهم بما صنعوا قارعة أو تحل قريبا من دارهم حتى يأتي وعد الله إن الله لا يخلف الميعاد. ऐं जेकॾहिं अहिड़ो क़ुरान नाज़िल थिए हा जंहिंसां जबल हलनि हा या ज़मीन चीरजी पए हा या मोल माण्हू ॻाल्हाइनि हा तॾहिं बि काफ़र न मञनि हा. हा, सभु कम अलाह जे इख़्तियार में आहिनि. छा अञा मोमिन काफ़रनि जे ईमान आणण खां नाउमेद न थिया आहिनि? जेकॾहिं अलाह चाहे हा त बि समूरे माण्हू खे हिदायत ॾे हा. ऐं इहे मके वारा काफ़र हमेशह पंहिंजी बदामाली जे करे कंहिं मुसीबत में गिरफ़्तार थींदा या संदन घरनि जे वेझो का मुसीबत ईंदी हेसि ताईं जो अलाह जो वाइदो अचे. बेशक अलाह ताला वाइदे जी ख़िलाफ़ी नथो करे. ولقد استهزئ برسل من قبلك فأمليت للذين كفروا ثم أخذتهم فكيف كان عقاب. ऐं तहक़ीक़ तव्हां खां अॻु में आयल रसूलनि सां बि मज़ाक़ कई वई. पोइ असां कुझु वक़्तु काफ़रनि खे मोहलत ॾिनी, उन खां पोइ उन्हनि खे पकड़ियोसीं. पोइ ॾिसो त मुंहिंजो अज़ाब कीअं उन्हनि खे पहुतो. أفمن هو قائم على كل نفس بما كسبت وجعلوا لله شركاء قل سموهم أم تنبئونه بما لا يعلم في الأرض أم بظاهر من القول بل زين للذين كفروا مكرهم وصدوا عن السبيل ومن يضلل الله فما له من هاد. छा पोइ अलाह बेख़बर थी सघे थो जेको हर शख़्स जे अमलनि ते निगरान आहे ऐं उहे अलाह लाइ शरीक बनाइनि था. तव्हां फरमायो उन्हनि जूं सिफ़तूं ॿुधायो या तव्हां अलाह खे उहा ॻाल्हि ॿुधायो था जंहिंखां पाण ज़मीन में वाक़ुफ़ न आहे या फ़क़ति ज़ाहिरी तरह इहा ॻाल्हि शिरक वारी चओ था. पर काफ़रनि खे पंहिंजूं अटकलूं पसंदि अचनि थियूं ऐं अलाह ताला उन्हनि खे सही रस्ते खां रोके छॾियो आहे. ऐं जेके अलाह गुमराह करे थो उन लाइ को बि हादी न आहे. لهم عذاب في الحياة الدنيا ولعذاب الآخرة أشق وما لهم من الله من واق. उन्हनि लाइ दुनिया जी हयाती में अज़ाब आहे पर आख़िरत जो अज़ाब वधीक सख़्तु आहे ऐं उन्हनि खे अज़ाब इलाही खां को बचाईंदड़ न आहे. مثل الجنة التي وعد المتقون تجري من تحتها الأنهار أكلها دائم وظلها تلك عقبى الذين اتقوا وعقبى الكافرين النار. मिसाल उन बेश्त जो जंहिंजो परहेज़गारनि सां वाइदो कयो वियो आहे ही आहे त उन जे हेठां नहरूं वहनि थियूं, उन जा मेवा ऐं साया हमेशह लाइ हूंदा. इहा परहेज़गारनि जी पछाड़ी बेश्त आहे ऐं काफ़रनि जी जज़ा दोज़ख आहे. والذين آتيناهم الكتاب يفرحون بما أنزل إليك ومن الأحزاب من ينكر بعضه قل إنما أمرت أن أعبد الله ولا أشرك به إليه أدعو وإليه مآب. ऐं उहे माण्हू जिन खे असां क़ुरान करीम अता कयो आहे उहे क़ुरान करीम मां ख़ुशि थियनि था ऐं काफ़रनि मां के माण्हू क़ुरान जे कुझु हिसे जो इनकार कनि था. रसूल अरबी तव्हां फरमायो त मूंखे हुकुम कयो वियो आहे त आउं अलाह जी इबादत करियां ऐं उन सां शरीक न करियां. अलाह ॾांहुं आउं पुकारियां थो ऐं अलाह ॾांहुं मुंहिंजो मोटणु आहे. وكذلك أنزلناه حكما عربيا ولئن اتبعت أهواءهم بعدما جاءك من العلم ما لك من الله من ولي ولا واق. ऐं
अहिड़ी तरह असां क़ुरान करीम खे अरबीअ में फ़ैसिले कुन करे नाज़िल कयो आहे ऐं जेकॾहिं हे ॿुधंदड़ तो उन्हनि जे सदुनि जी ताबेदारी कई इल्म अचण खां पोइ बि त पोइ तुंहिंजो अल्लाह खां सवाइ को मददगार ऐं बचाईंदड़ नाहे ولقد أرسلنا رسلا من قبلك وجعلنا لهم أزواجا وذرية وما كان لرسول أن يأتي بآية إلا بإذن الله لكل أجل كتاب ऐं तहक़ीक़ रसूल अरबी खां अॻ में असां पैगंबर मोकिलिया ऐं उन्हनि जूं घरवारियूं ऐं औलाद हुआ ऐं कंहिं रसूल खे इख़्तियार नाहे जो अल्लाह जी इजाज़त खां बग़ैर को मौजूदो आणे हर मुद्दत लाइ लिखत आहे يمحو الله ما يشاء ويثبت وعنده أم الكتاب अल्लाह ताला जी मर्ज़ी आहे जंहिं तक़दीर खे मेटे ऐं जंहिं तक़दीर खे साबित रखे ऐं अल्लाह ताला वटि लोहे महफूज़ आहे وإما نرينك بعض الذي نعدهم أو نتوفينك فإنما عليك البلاغ وعلينا الحساب ऐं जेकॾहिं तव्हांखे असीं वाइदे मूजिबि कुझु ॾेखारियूं यानी काफ़िरनि ते अज़ाब या तव्हांखे विसाल करायूं पोइ तव्हां ते फ़क़ति तबलीग करणु आहे ऐं असां ते हिसाब आहे أولم يروا أنا نأتي الأرض ننقصها من أطرافها والله يحكم لا معقب لحكمه والله يحكم لا معقب لحكمه وهو سريع الحساب छा उहे नथा ॾिसनि त बेशक असीं ज़मीन खे किनारनि खां कुटायूं पिया ऐं अल्लाह ताला फ़ैसिलो करे थो ऐं संदसि हुकुम खे केरु फेराए नथो सघे ऐं उहो ई तकिड़ो हिसाब कंदड़ आहे وقد مكر الذين من قبلهم فلله المكر جميعا يعلم ما تكسب كل نفس وسيعلم الكفار لمن عقبى الدار ऐं तहक़ीक़ तव्हां खां अॻ में बि इन्हनि यानी काफ़रनि फ़रेब कया अल्लाह उन्हनि सभिनी खे संदन मकर जे करे सज़ा ॾींदो अल्लाह ॼाणे थो जेको अमल हर इंसान करे थो ऐं काफ़र अन क़रीब मालूम कंदा त बिश्त कंहिं लाइ आहे ويقول الذين كفروا لست مرسلا قل كفى بالله شهيدا بيني وبينكم ومن عنده علم الكتاب ऐं इहे काफ़र चवनि था त तव्हां अल्लाह जा रसूल नाहियो रसूल अरबी तव्हां फरमायो मुंहिंजे ऐं तव्हांजे विच में अल्लाह बहितरीन गवाह आहे मतिलबु त आऊं सचो पैगंबर आहियां ऐं उन्हनि मोमिननि जी गवाही काफ़ी आहे जिन वटि किताब जो इल्मु आहे